अस्सलाम वालेकुम दोस्तों, चंद्र ग्रहण सोप सीरियल ड्रामे जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। जी हाँ दोस्तों, अब्बास गुल उडाणी जो बहितरीन ड्रामो चंद्र ग्रहण छा वाकई हिन हफ़्ते हलण वारो आहे। इन में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि ऐं अब्बास गुल एक्टर आहे या इन में विलन आहे, हीरो आहे, ऐं इन जी पहिरीं एपिसोड छा हिन हफ़्ते हल्दी, नेक्स्ट हफ़्ते या मुहर्रम खां पोइ, सॼी अपडेट ॾियूं था दोस्तों तव्हांखे। एॾी नंढड़े वीडियो में इनखे आख़िर ताईं इनखे ॾिसो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त इन में अब्बास गुल उडाणो, मज्जू लाड सतार, साईं निसार शाह ऐं जेको आहे दोस्तों ज़ुल्फ़कार बुर्दी, इरफान शेख, शमा मंगी, इहे इन में एक्टर आहिनि। चंद्र ग्रहण हिकु नओं सोप सीरियल आहे। काफ़ी अर्से खां वठी मां इन खे नोट कयां पियो, मां इन इंतज़ार में हुअमि त जॾहिं जी पूरी अपडेट असां वटि मालूमात अचे त पोइ दोस्तनि ताईं शेयर कयूं। पूरी अपडेट कल्ह खां वठी मूं वटि अची चुकी आहे ऐं मां तव्हां सां अॼु शेयर करे रहियो आहियां। बहितरीन ड्रामो आहे जेको चंद्र ग्रहण दोस्तों तमामु जल्द इहो तकरार जी जाइ ते हलंदो। थी सघे थो जेको आहे मुहर्रम खां पहिरियों हले या थी सघे थो पोइ हले। दुलाब खे त अञा देरि आहे, शूटिंग अञा पहिरीं तारीख़ ते स्टार्ट थी चुकी आहे, पर हिन जी शूटिंग काफ़ी मुकमिल थी वई आहे। पहिरियों स्पेल हिन जो मुकमिल थी चुको आहे ऐं शूटिंग काफ़ी अरसे महीने खां वठी इन जी हले पई।